पई आहे, को हिन जो वाली बारिश ॾिसण में नथो अचे। हे नालियूं उथड़ियूं पियूं आहिनि, ॿियो कुझु न, घटि में घटि ही जेके हितां जा बाला आहिनि उन्हनि खे ही रुगो चवंदो, हुकुम कंदो, पाण त कोन ईंदो। उहो बि हुकुम नथा कनि, सफ़ाई किन लॻो पियो आहे। हिते मच्छर बीमारियूं को ॼण त को हिन जो वाली बारिश ई कोन्हे। भला अहिड़ी इंतिज़ामिया जो कहिड़ो फ़ाइदो आहे जंहिंसां जेको आहे सो आवाम जा नंढा नंढा मसइला बि हल नथा थियनि। वॾा मसइला त परे जी ॻाल्हि आहे, नंढनि मसइलनि खे बि ही हल नथा करे सघनि त पोइ बाक़ी ही पघारूं छाजियूं था खाइनि, ही छाजियूं ड्यूटियूं था कनि। असांखे ॾुख इहो आहे त असां ॿ टे दफ़ा साईं सियाल साहिब ऐं मां बि उन्हनि खे चयो, पर उन्हनि खे असां चयो आहे भला ॿ टे रुपया भला ख़र्ची बि था ॾियूं, उन जे बावजूद बि हू न आया आहिनि। उन्हनि जी पंहिंजी का डिमांड आहे। पोइ असां जेको आहे सो एहतिजाज करण सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। कानूनी रस्तो पोइ इख़्तियार कंदासीं अॻिते हली। फ़िलहालु हे एहतिजाज हले थो, ऐं एहतिजाज जेको आहे सो असां चऊं था त यूसीए ते धरणो ॾिजे ऐं हिन इंतिज़ामिया खे हटाइजे, या को अहिड़ी का ॿी इंतिज़ामिया अचे, या हिननि जे मथां को डंडो ॾिए जेको हिन खे सफ़ाई त करे ई। असांजो इहो ई एहतिजाज आहे। बाक़ी असां जेको आहे सो चऊं था त हे दुकान जे साम्हूं बीमारियूं आहिनि, गंद आहे, किचिरो आहे, कोई हिनखे नलको लॻो पियो आहे, उन ते बि पाणी बीठो आहे। त हाणे असां कोशिशि इहा ई आहे त ख़ुदा करे हिननि खे का अलाह हिदायत ॾिए ऐं